जैकमाबाद में सकाफती ईद के दिहाड़े ते हर तरफ सकाफती रंग निखरी पिया। मुख्तलिफ तंजीमन तरफा रैलियों कढी धरती मां सां मोहब्बत इज़हार कयो वियो। ॾिसूं था मोहम्मद अली मीरानी जी रिपोर्ट। जी अॼु 6 सितंबर के हवाले सां मेरान टी पर सरवाण गुलाम नबी मोरई साहब पारां जेको ऐलान कयो वियो। अॼु जेको आहे जैकाबाद पूरे सिंध जे जैकाबाद में भी जेको सकाफती ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। अचो हिन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करूं त कीअं लॻे थो? अॼु असांखे ॾाढी ख़ुशी थी रही है जो अॼु असांजी सकाफ़त जो ॾींहुं है। छो जो सिंध 1000 साल पुरानी हिकिड़ी धरती आहे, तहज़ीब आहे। अॼु असांजी कल्चर डे के हवाले सां पूरी दुनिया के अंदर जाते भी सिंधी आहे अॼु रोडनि रस्तनि ते नवां कपिड़ा पाए ईद जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। असां जीअं ॿियूं ईदूं मल्हाईंदा आहियूं उन खां वधीक असां अॼु उहो ईद मल्हाए रहिया आहियूं। असां नवां कपिड़ा पाता, नयूं टोपियूं वरितियूं, नयूं अजरकूं वरितियूं आहिनि ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। सिंधी मेरान टीवी चैनल वारनि जेको इहो प्रोग्राम रखे करे असां सॼी सिंधी क़ौम खे हिकु गॾु प्लेटफॉर्म ते गॾु कयो आहे। अॼु तव्हां ॾिसो कहिड़ी बि सियासी पार्टी हुजनि उनमें का बि रंग ज़ात पात पार्टियूं न आहिनि। उहो सिंध जिंदाबाद, अजरक टोपी जिंदाबाद, मेरान टीवी जिंदाबाद। पहिरों त असां मेरान चैनल के सलाम पेश करूं था। ॾिसो अॼु असां नंढा ॿार वॾा पोड़ा सभु ईद ॾींहुं क़ौमी ईद अॼु असां मल्हाए रहिया आहियूं। असां हर साल इहो मल्हाईंदा आहियूं अली मोहम्मद पार्टी तरफ़ां। असांजे सिंध जो ॾींहुं आहे, असां ईअं मल्हाईंदा आहियूं जीअं ईद जो ॾींहुं हूंदो आहे। हर साल वांगुरु हिन साल बि असां ॾाढा ख़ुशि आहियूं ईद जो ॾींहुं करे मल्हायूं था। असां अॼु असां ईद जीअं ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं, ॾाढी ख़ुशी थी रही आहे। सभु झुमरियूं हणनि पिया, सिंधी टोपी अजरक पाए असां अॼु वॾा ख़ुशि आहियूं। सॼी दुनिया खे पैगाम आहे त सिंध जेकी अमन जी धरती आहे, सुफ़ियत जी धरती आहे, क़ाइम दाइम रहणु खपे। आहियूं सिंध में रहूं था, नारो सिंधी लॻाईंदासीं। हिते असांखे ॾाढी मन ख़ुशी थिए थी, टोपी पातोसीं अजरक टोपी वग़ैरह हिते असांखे ॾाढी मज़ो अचे थो, ख़ुशी अचे थी। तारीख़ी डे मल्हायो थो वञे, टोपी अजरक डे। सिंध असांजो तारीख़ी वतन आहे, असां वतन जे लाइ जान बि क़ुर्बान कंदासीं। वफ़ाक़ खे हिदायत कयूं था जेको ॿेटनि ते कब्ज़ो करे थो बराए महिरबानी इहो कब्ज़ो हटायो वञे। ॿी सूरत में असां मज़म्मत बि कंदासीं।